ये कड़ी बदतमीजी आहे गोरा? अञा त तो मुझे पहिरीं बदतमीजी ॾिठी आहे, ॿी टी ऐं चौथी बदतमीजी ॾिसंदे न तॾहिं तुंहिंजो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो। गोरा तो ख़बर न आहे त मां केरु आहियां? रहिस जो कमदार। मां पुलिस अमलदार आहियां ऐं तुंहिंजे हद जे थाणे जो SHO आहियां। सूबेदार सोडल, तूं हिकु ख़राब ऐं राजकी अमलदार आं। मां तोखे चङी तरह सुञाणा थो। तोखे इहा हरकत ॾाढी महांगी पवंदी। गौर त अञा बि महांगियूं महांगियूं हरकतूं कंदो। पर आख़िर तूं चाहीं छा थो? रहिस तोखे घुरायो आहे। तव्हांखे शायदि कानून जी ताक़त जो अंदाज़ो कोन्हे। असांखे तुंहिंजे ज़मीर जी क़ीमत जो अंदाज़ो आहे। मां तव्हांखे कोन छॾींदुसि। फिलहाल त पंहिंजो पाण खे छॾाए हली थो या कया का ॿी महांगी हरकत? हल गाड़ी साइड कर, साइड कर। हल आगे आज। अदी तू मायूस छो आहीं? मां वेठो आहियां न तुंहिंजो भाउ। नादिर, मां मायूस भी आहियां ऐं ख़ौफ़ज़दा भी। सालार जे रवैयनि मूंखे मायूस करे छॾियो आहे। हाणे त हू मूंखे मारण जा मंसूबा बि ठाहे रहियो आहे। अदी ईअं कीअं थो थी सघे? हिकु भाउ पंहिंजी भेण खे कीअं थो मारे सघे? नादिर, सालार कुझु बि करे सघे थो। मिल्कियत ख़ातिर हू बाबा साईं खे मारे सघे थो, त भेण जी उन अॻियां कहिड़ी हैसियत? छा बाबा खे अदा सालार मारियो? पर अदीब, बाबा खे त इत्तफ़ाक़न पिस्टल लॻी वियो। न मुंहिंजा भाउ, इहो सभु ॾेखाव हो। सालार जे हथ में पिस्टल हो ऐं जीअं ई पिस्टल जो रुख बाबा साईं ॾे थियो, सालार टिगर दॿाए छॾियो। ऐं इहो इत्तेफ़ाक़ न, सालार जी साज़िश हुई। अच्छा, वो इंसान एतिरो बि किरी सघे थो? ऐं हाणे मिल्कियत हासिल करण लाइ मूंखे मारण जा मंसूबा ठाहे रहियो आहे। न दीना, मां तव्हांखे ईअं करणु कोन ॾींदुसि। तूं असांजी भेण न, असांजी माउ आहीं। नादिर, तूं ऐं मां सालार खे रोके कोन सघंदासीं। तंहिं करे मूं फ़ैसिलो कयो आहे त पाण ॿई हली शहर रहूं। अदी, जिथे तूं रहंदी आहे मां बि उते ई रहंदुसि। ठीकु आहे नादिर, मूं सुल्तान खे चयो आहे त तूं शहर में असां लाइ बंगलो ॻोल्ह। हीअं कर, तूं बल्कि हुन सां राब्तो कजां, सुल्तान सां। ठीकु आहे अदी, मां सुल्तान सां राब्तो कंदुसि। वेलकम 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 सूबेदार साहब, वेलकम। सूबेदार साहब के अचण में का तकलीफ़ त न आहे थी न? यार अथई मुंहिंजो सूबेदार। न रहिस, सूबेदार साहब खे त असां वॾे मान शान ऐं इज़त सां वठी आया आहियूं। बसि रुगो हिन हिकिड़ी असांजी बदतमीज़ी ऐं महांगी हरकत ॾिठी। रहिस सालार खान, तूं वॾी ग़लती करे रहियो आहीं। तोखे शायदि कानून जी ताक़त जो अंदाज़ो ई न आहे। सूबेदार साहब, कानून खे जेतिरो असां वॾेरनि सुञातो आहे, न तव्हां सुञातो आहे न वकीलनि। पुलिस खे उताकनि ते नौकर करे बीहारण वारा केर आहिनि? असां वॾेरा। पुलिस खे कलाकनि जा कलाक रोडनि ते बुख ऐं उञ में बीहारण वारा केर आहिनि? असां वॾेरा। तारीख़ जा किताब खोले वञी ॾिस, 47 खां वठी अॼु ॾींहं ताईं कहिड़े वॾेरे खे सज़ा आई आहे? तूं सालार खान खे कानून जा दावा थो ॾीं। आख़िर तूं चाहीं छा थो? वरियाम जी आज़ादी। हिकु त तूं मुंहिंजे बंगले ते छापो हयो आहे ऐं ॿियो हिकु बेगुनाह खे क़ैद कयो अथई। उनजी सज़ा तोखे छो न मिले? रहिस वॾा, बाबा सूबेदार यार माण्हू,
हिनखे सज़ा न ॾियो। ही त तव्हां खां माफ़ी वठणु आयो आहे। रे सालार खान मूंखे माफ़ कयो। हा मूंखां ग़लती थी वई आहे। सूबेदार, माफ़ीअ जी बेइज़ती न कर। रईस सालार खान जे पेरनि ते हथ रखी माफ़ी वठ। रईस मूंखे माफ़ कर। सूबेदार, आकड़ छॾी थो या ठीक है सूबेदार, माफ कयो तोखे। तो शर्त आ, हाणे जो हाणे थाने ते फोन कर, चओ 5 माण्हुनि खे वरियाम खे मूं ताईं पहुचाइनि। ठीकु आहे, मां हाणे ई थो फोन कयां। शुक्र शुक्र मुंहिंजा रब तुंहिंजो शुक्राना आहिनि जो घर में त को आहे, न त मूं त सम्झो हो त लूजी अक ई रोलड़े में आहे। मासी मासी पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाए। हिकु त सॼे ॻोठ खे किनो कयूं वेठी आहे, मथों वरी हणे थी असांखे ताना। पाण खे अथई को ख़्याल? सॼो ॾींहुं बुरको मथे में पियो अथई ऐं पई थी फेरा ॾींदी वते ॻोठ में। तुंहिंजो ॾोह नाहे, न को सदोरी जो ॾोह आहे, सॼो ॾोह साले जो आहे। जेकॾहिं छोकिरियुनि खे न पढ़ाईंदो त हेड़ा त हाञा थींदा न। इहो पाटे जो हर कोई इंसान खाए थो। अमा आऊं हर ॻाल्हि सम्झां थी। मासी हाणे बस कर, या छते कोरीअ वारी ड्रेग आहे न, इहा छॾ। ॿुधाए कहिड़े कम सां आई आहे? मुंहिंजो वरी कहिड़ो कमु पवंदो तव्हां में? मिड़ई तव्हां लंघेसि पे सोचियमि त ॾिसंदी वञा अधे साले खे जहिड़ो बि आहे या ढकड़ी में ढुक भरे हीअ ॿुॾी मरी वियो। मासी हाणे घणो न ॻाल्हाए, घणो जे ॻाल्हाए न त पोइ मूंखे बि सुञाणे थी। बस बस छोकिरी, हाणे एॾी कावड़ छो थी करी? थदी थी ऐं इहो ॿुधाए सदोरी जी का ख़बरचार पई? असां लाइ सदोरी मरी वई, असांखे का बि ख़बर न आहे। हाणे त इहा सदोरी जे काई सां ॿार ॼणे पोइ मोटंदी। मासी हाणे महिरबानी करे हितां वञ, न त सिर खणी अहिड़ी मग़ज़ में हणंदीसां रतो रत थी वेंदी आहे। छो छा लाइ मथो फाड़ींदी? हा सच थी ॻाल्हाए इन्हे करे। ॻाल्हाए फज़ीलत सां वॾे नंढा सिक। ऐं वञा थी, बाक़ी अधो अचे त ॿुधाइजांसि मासी मुरादी आई हुई। वॾा वॾे न नंढा ई अथव। ॿुधाईंदमि बाबा खे, चवंदमि बाबा खे त आई तुंहिंजी फज़ीलत भरी भेण जेकी बुरको मथे में पाए सॼे ॻोठ में थी पड़ा ॾींदी वते। का फज़ीलत अथव? का वॾे नंढा ई अथव? इहे माण्हू ॻाल्हाईंदो आहे, इहे छिड़बियूं ॾींदो आहे। कुझु शर्म कयो, हया कयो। आई ॿुढी त पिणहे मरे आ, जंहिं ॾींहुं ॼायूं हुयूं न निड़ी त न ॾेई पूरो करे छॾेवा। तव्हांखे त जेरे ई दफ़न करे आ। हा वाह जी पग रखराई अथव। पाण वॾी आई आहे न, वॾी भेण। तोर जहिड़ी भेण को खटकाली भली हुई मासी। हाँ सूबेदार साहब, ॿी कहिड़ी तुंहिंजी ख़िदमत कयूं? ख़िदमत खोड़ थी आहे। रे सालार खान सिज ॿ पाछा आहे। मां बि ॾाढो ॾिंगो माण्हू आहियां, पंहिंजा पांद सभु उगाड़ींदुसि। गर वरी सूबेदार त मूंखे धमकियूं थो ॾिए। छो न भला सूबेदार सां हिकिड़ी धमाल थी वञे? सरकार हुकुम कयो त 2 टे तलड़ूं खणी अचे हिन जे जिस्म ते के नक्श ठाहियां, कयांसि असुल वतन बादामी। न रहिस न, इहो ज़ुल्म न कर। मां धक सही कोन सघंदुसि, अॻे ई दिलि जो मरीज़ आहियां मां। तव्हांजो हमरा अची वियो, हाणे मूंखे इजाज़त ॾियो। अरे मैं तू ठीक त है न? सूबेदार तोखे का तकलीफ़ त नाहे ॾिनी न? न वैसे मूंखे का बि तकलीफ़ कान्हे, बिल्कुलु ठीकु आहियां मां। ठीक आहे सूबेदार, हाणे तूं वञी सघीं थो।
आहीं तूं? हाँ हिते छा पई करी? मां सदोरी तूं हिते अंदर कीअं आई आहीं? दरवाज़ो खुलियल हो। चङो हाणे हल डरे था मां दरवाज़ो बंदि कयां? वॾेरी मूंखे पनाह ॾियो था। केर वॾेरी? मां का वॾेरी वरी ॾिना आहियां? मूंखे पनाह ॾियो था। मां तव्हांजे अॻियां हथ थी ॿधां। मां बेवस थी हेॾे तव्हां अंदरि आई आहियां। हू कुझु लोफर मुंहिंजे पोयां पिया आहिनि, हू मूंखे खणी वेंदा। मां हथ थी ॿधां, मुंहिंजी मदद कयो। पर तूं आहीं केर? किथां जी आहीं? मां तव्हांखे ॿुधायां थी। मां तव्हांखे सभु कुझु थी ॿुधायां। चङो अच हली वेह हिते। ख़ैर त आहे तोसां? ही हाराइल ज्वारी वांगुरु बूथ कयो वेठो आई। मुरादी अल्लाह तोखे मारे पुछंदी तू ज़ालिम आहीं, तो मूं ते कहर कयो आहे कहर। हाय हाय हॾनि जी मुठ बि ॻाल्हाए पियो। ॻाल्हि त ॿुध, मूं तोखे कयो छा आहे जो मूंखे पाराता थो ॾी? तो मूंखां मुंहिंजो जिगर खसियो आहे, प्रिय खे बर्बाद कयो अथई। शुक्र कर पंहिंजे जीअरे ई कुल्हनि तां बार लाथो अथई। हा ऐं धीउ त तुंहिंजे अखियुनि आॾो वेठी आहे। हुन साले खे ॾिस, पंहिंजी धीउ खे न परणायसि। छा कयो हुन धीउ? 2 दफ़ा मुंहं ते तव मले वई अथसि। हा न जीअरनि में न मरण में। तूं प्रिय खे जहिड़ो थी सम्झी? उहा त वेचारी उन ॾींहुं मरी वई जंहिं ॾींहुं हुन ॻाढ़ो वॻो पातो। तौबा कर नामुराद ना शुक्र कर। तोखे इहा त ख़बर आहे न त तुंहिंजी धीउ किथे वेठी आहे? हू पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि वेठी आहे, ससु सां ख़ुशि आहे। हाणे छॾ कावड़ खे। मूंखे ख़बर आहे तोखे बुख लॻी हूंदी। हाणे ईअं कर, घर हल, तोखे मानी खारायां। हली पंहिंजी पिरे धीउ खे बि ॾिसी अच। उथी हल मूंसां गॾु, हल उथी। ठीकु आहे, तूं हल त मां अचां थो। पक सां ईंदे न? अचिजां पंहिंजो। हा मानी आऊं जेको ढकियो वेठी हूंदी सही। अचिजां। हा अरे वॾे साहब 2 गाॾियूं जान मोकिलिया आहिनि। ओए ते रखी से जान जा पुट, हाणे ईंदो मज़ो। सर केर त आहे? को वॾो रेट करणो आहे छा? तूं छो थो पुछी त कंहिं ते रेड करणी आहे? ऐं तोखे छो ॿुधायां वॾो रेड करणो आहे? जवाननि खे चओ त मोरे क्वार्टर ते हली वेहनि, मां हुननि सां मीटिंग कयां थो अची। साहब कच्चे ते चढ़ाई आहे। चङो ब्रेक छॾ, तूं हल हाणे हितां। वञी महिमाननि जी ख़ातिरदारी कर त मां अचां थो हुते। सालार ख़ान, हाणे तोखे ख़बर पवंदी त कानून जी ताक़त छा आहे। सालार ख़ान, तुंहिंजे घर में घिरी तोखे ॿुधाईंदुसि त कानून में केतिरी ताक़त आहे, ऐं पोइ तोखे अहिड़ो बेइज़्तो कंदुसि जो सॼे ॻोठ में तूं कंध खणी घुमण जहिड़ो न रहंदे। मानी खाईंदी आहे? तोखे बुख लगी आहे? ठीक आहे, तू परेशान न थी, मां तुंहिंजे लाइ मानी खणी थी अचां। परेशान न थी। ही मैडम दिल जी भली आहे। जिंदगीअ जा बाक़ी ॾींहं हिते नौकरी करे गुज़ारे छॾींदसि, पर निकाह जे मथां निकाह मां कोन कंदसि। ऐं न ई हिन मासूम जो मां सिर खणंदमि। बाबा अदा मूंखे माफ़ कजो, मां सभिनी जी ॾोहारण आहियां। इहो छा कयो बाबा? वॼाए छॾियो, हाल ई कोन थो ॿियो। माना त इन सोढड़े खोदड़े खे बसि इहे ज़िंदा छॾे ॾिनो, वॼाए छॾियो बाबा। बाबा साईं अहिड़नि रहज़ननि खे ज़िंदा नाहे छॾिबो। कासाईअ वारी कार कबी आहे, कासाईअ वारी कार। तॻिया खां न छा यादि कंदो इहो सोढो?
फिलहाल त मां अख ॾेखारी थमांस, जेकॾहिं ॿीहर अहिड़ी हरकत कयई न चंबो ॾेखारींदोमांस। न बाबा न न तव्हां त की सर्वा बादशाह माण्हू आहियो ॿियो। बाबा साईं इनखे अख न ॾेखारीसां, अहिड़नि रहज़ननि खे पहिरीं डंडो मथे में ठोकबो, पोइ फट मारे उन्हनि जो लाश सऊं सिधो दरिया जे हवाले कबो आहे। अहिड़नि रहज़ननि सां रियायत नाहे कबी बाबा साईं। न सूबेदार खे मूं अहिड़ो बेइज़्तो कयो आहे, जेकॾहिं ॿीहर मुंहिंजे बंगले ते ईंदो त जूता लाहे हथ ॿधी ईंदो। हाणे हुनखे ख़बर पइजी वई आहे त सालार भट्टी जी बाहि आहे। ॿीहर सोची सम्झी पोइ मुंह में हथ विझंदो। राशि ऑफिसरनि जूं रोज़ बेइज़तियूं थींदियूं आहिनि, कॾहिं बि हुननि जे कन तां का जूं कान जुड़ी। इहो वरी हरकत कोन मुड़ंदो बाबा साईं, कोन मुड़ंदो। इहा मुड़ण वारी ॿूटी कान्हे का। तॻिया खान कसम आहे मूंखे दरिया जे गजगोड़ जो, जेकॾहिं ॿीहर हिन सूबेदार ॾे इहा हरकत कई न त ॿई टंगूं भञी शहर जे चौक ते न पिनायोमांसि न त मां लाइक़ खान जो पुटु न आहियां। हा वाह वाह कजाइस, हाणे जॾहिं इहो हथ अचेव न साली पैदा न तेरी उमिड़ी। जॾहिं पंहिंजे सूबेदार खे ने हाशिम थोड़ी बि टेक ॾिनी न, हिकदमि तव्हांजे मथां रेट कंदो। सभ खां वॾी हरकत त इहो हाशिम आहे। जेकॾहिं न मूंखे इहो हथ अची वियो, गभा गभा करे कुतनि खे खाराईंदोमांसि। ओए का मुर्सी ॾेखार बाबा, को जोश को जज़्बो ॾेखार। बाबा मां त चवां थो त इन हाशमड़े जे हरकतुनि ते नज़र रखो, इनखे सबक सेखारियो। ॿियो सिची बटई हिकिड़ी चीक टक ढोस कंदो वते ची ची ची। इन लाइ बि सोचां थो पियो, इन हाशिम जा हौश बि ख़ता करणा। मुंहिंजा माण्हू अॻे ई ताड़ में इन हाशिमड़े जे। केॾां वञे? अॼु ॾाढो थकल थो लॻी। यार शहर वियोसि साइण ऐं नादर खान जे लाइ घर ॾिसण। इहो कमु एॾो थकाईंदड़ त नाहे। पोइ सदोरी खे ॻोल्हण जे लाइ आसपास जे शहरनि, अस्पतालुनि ऐं जंहिं शहर में रश थींदी आहे उते सदोरी खे ॻोल्हण वियो। तोखे यार 1000 दफ़ा चयो अथमि, सदोरी मरी वई ऐं मोल खे ॻोल्हबो न आहे। आख़िर तूं सम्झी छो नथो? इन नाकारी ज़हन सां छो थो सोची? हा सोचींदुसि मां नाकारे ज़हन सां। अॻ में सदोरी असांखे कहिड़ा भोसकीअ जा पटका ॿधाया आहिनि। इहो ज़रूरी त न आहे न जो सदोरी माज़ीअ में ग़लतियूं कयूं हुजनि ऐं उन्हनि ग़लतियुनि खे ॿीहर दोहराए। ईअं बि थी सघे थो त कंहिं दुश्मन सदोरीअ खे नाक बंदि कयो हुजे। हाणे सदोरी असांजी नाहे सदोरी असांजी, उनखे तलाश न कर। पर चई छॾियो लोह ते लीक अची वई। अलाए छो मुंहिंजी दिलि नथी मञे परू। जीअं तव्हां सोचे ऐं सम्झी रहिया आहियो न, ईअं न आहे। मुंहिंजी दिलि थी चए त सदोरी मुसीबत में आहे, उनखे असांजी ज़रूरत आहे। तूं वञी ॻोल्ह भले सदोरी खे, जेकॾहिं मिली वञे न त हिकिड़ो एहसान कजांइ, मारे छॾिजांसि, असां ॾे वठी न अचांसि। हाणे तूं पंहिंजे बारे में ॿुधाए त तूं केरु आहीं, घरां छो भॻी आहीं, पंहिंजनि में छो नथी वञणु चाहीं? मुंहिंजो नालो सदोरी आहे ऐं मां माउ थियण वारी आहियां।
तूं सभिनी खे ॿुधाई छो नथी त तूं शादीशुदा आहीं? नथी ॿुधाए सघां छो त जेको मुंहिंजो मुड़ुसु आहे कंहिं हादसे सबबु हो पंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठो आहे ऐं हू मूंखे त हाणे सुञाणे बि नथो सघे ऐं न ॿुधाइण जी इहा बि वजह आहे त असां ॿिन्ही भॼी शादी कई हुईसीं, पसंदि जो परिणो कयोसीं कोर्ट में। कंहिंखे बि नथी ॿुधाए सघां। त पोइ इन में कहिड़ी ॻाल्हि थी? तूं सभिनी खे ॿुधाए छॾ त तुंहिंजो मुड़ुसु चरियो आहे। न कंदो, मुंहिंजी ॻाल्हि ते केरु बि एतबार न कंदो। तुंहिंजो ॻोठु कहिड़ो आहे? कहिड़ी ज़ात मां आहीं तूं? इहो न पुछ, इहा मूं ते महिरबानी कर। जेकॾहिं मां पंहिंजो ॻोठु, ज़ात ऐं ख़ानदाननि जा नाला ॿुधाया त शायदि तव्हां मूंखे हितां वापसि मोकिले छॾियो होॾां। ठीकु आहे, तूं भले न ॿुधाए, पर जेकॾहिं न मुंहिंजे मुड़ुसु तोखे न रखियो त पोइ मां मजबूर आहियां। ऐं जेकॾहिं मुंहिंजे मुड़ुसु एतिराज़ न कयो न त पोइ तूं असां सां रही सघी थी। ठीकु आहे, मां वाइदो थी कयां, मां तव्हांजे सॼी घर जो कमकार कंदसि, मां तव्हांजी ख़िदमत कंदसि। हाणे तूं बेफ़िक्र थी हिते आराम कर, थोरी देरि में मूं वारो घर वारो ईंदो, पोइ ॾिसूं त हू छा थो चवे। तव्हांजी महिरबानी अदी, मां तव्हांजा अहसान ज़रूरु ॻाईंदसि। सोप सीरियल सिंध ॼाई तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।